रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 13 एक्सरसाइज नंबर 4.2 मश्क 4 राई ब पार्ट 2 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भलीकार वारो पोइ लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 4.2 जो पहिरों नंबर क्वेश्चन पढ़ी छॾियोसीं। अॼु असां इन सबक में क्वेश्चन नंबर 2 पढ़ंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त फैक्टोराइज दी फॉलोइंग हेठिन जा जुज़ा मालूम करियो। हाणे हिते असां वटि पहिरों नंबर पार्ट आहे x रेज़्ड 4 प्लस 4y रेज़्ड 4। हाणे छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। इन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी ईंदासीं। हाणे उहो असां वटि आहे इज़ इक्वल टू x रेज़्ड 4 प्लस 4y रेज़्ड 4। बारो हाणे असांखे हिते छा करिणो आहे, असां हिनखे चेक कंदासीं त ही कंप्लीट स्क्वायर आहे या न। हाणे उहा असांखे कीअं ख़बर पवंदी, हाणे असां हिनखे a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर वारे फॉर्मेट में आणण जी कोशिशि था कयूं। हाणे ॾिसो तवजो ॾियो, हाणे हिते असां वटि a जी वैल्यू छा थींदी a स्क्वायर में, त असां x रेज़्ड 4 खे लिखंदासीं x स्क्वायर होल स्क्वायर। हाणे हिते ईंदासीं प्लस 2 फार्मूला वारो। हाणे a जी वैल्यू छा बीहंदी, हिते असां वटि x स्क्वायर आहे ऐं b असां वटि छा थींदो, हाणे b जी वैल्यू असां वटि थींदी 2y स्क्वायर होल स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां इहा किथां ठाहीसीं असां, हो हिन मां। ठीकु आहे, त पोइ हिते हाणे b जी वैल्यू छा थींदी, उहा थी 2y स्क्वायर। ठीकु आहे वारो। हाणे ॾिसो असां वटि ही टर्म बि पियो आहे x रेज़्ड 4 जी सूरत में, ऐं असां वटि ही टर्म बि पियो आहे 2y स्क्वायर होल स्क्वायर छा जी सूरत में, 4y रेज़्ड 4 जी सूरत में। ठीकु आहे, बाक़ी हिते असां छा न आहे, हिते असां वटि हिते छा थींदो, हिते असां हिनखे मल्टीप्लाए कंदासीं त इहो थींदो त 4x स्क्वायर y स्क्वायर। यानी हाणे असां हिन एक्सप्रेशन खे कंप्लीट स्क्वायर बनाइण जे लाइ हिन में 4x स्क्वायर y स्क्वायर एड एंड सबट्रैक्ट करे ईंदासीं। ठीकु आहे बारो। त पोइ बारो हाणे असां छा लिखंदासीं, असां लिखंदासीं त एड एंड सबट्रैक्ट 4x स्क्वायर y स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां त पोइ बारो हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थींदो, अॻियो स्टेप थींदो त इज़ इक्वल टू x रेज़्ड 4 प्लस, हाणे हिते असां एड था करे वञूं 4x स्क्वायर y स्क्वायर प्लस 4y रेज़्ड 4 माइनस 4x स्क्वायर y स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां ॿार हाणे ॾिसो असां पहिरियां जेकी ही टे टर्म पिया आहिनि इन ते a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर वारो फार्मूला अप्लाई करे था वञूं। ठीकु आहे, त पोइ हाणे इहो कीअं थींदो, इहो थींदो त इज़ इक्वल टू वारो हाणे तवजो ॾियो, ॾिसो हाणे हिते ही जेके असां वटि पहिरियां टे टर्म पिया आहिनि उन खे a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर जे फॉर्मेट में आणण जी कोशिशि था कयूं। सही आहे, त पोइ हाणे इहो कीअं थींदो, इहो थींदो त इज़ इक्वल टू x स्क्वायर होल स्क्वायर प्लस 2 फार्मूला वारो, a जी वैल्यू थी असां वटि x स्क्वायर ऐं b जी वैल्यू छा थींदी, इहा थींदी 2y स्क्वायर थींदो प्लस 2y स्क्वायर होल स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते असां करली ब्रैकेट ॾेई था वञूं, त पोइ हिते थींदो माइनस, हाणे त पोइ छा लिखंदासीं, असां लिखंदासीं त 4x स्क्वायर y स्क्वायर। ठीकु आहे वारो। ॾिसो हाणे हिते तवजो ॾियो, हाणे हिनखे असां कॉन्ट्रैक्ट करे था वञूं, त पोइ हाणे इहो कीअं थींदो, इहो थींदो त x स्क्वायर प्लस 2y स्क्वायर होल स्क्वायर माइनस अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़रब करियां त मूंखे 4x स्क्वायर y स्क्वायर मिली वञे। जी हा बिल्कुलु आहे, उहो असां वटि आहे 2xy होल स्क्वायर। तो पोइ हिते लिखंदासीं त 2xy होल स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां ॾिसो ॿारो हाणे हीअ असां वटि कहिड़े फॉर्मेट में अची वियो, a स्क्वायर माइनस b स्क्वायर जे फॉर्मेट में अची वियो। ठीकु आहे, त पोइ असां हिते लिखी था वञूं त a स्क्वायर माइनस b स्क्वायर इज इक्वल टू वॉट, a प्लस b इंटू a माइनस b। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते असां वटि a जी वैल्यू छा आहे, a जी वैल्यू असां वटि आहे त x स्क्वायर प्लस 2y स्क्वायर। त पोइ असां हिते लिखी था वञूं इज इक्वल टू x स्क्वायर प्लस 2y स्क्वायर प्लस b, त पोइ b जी वैल्यू छा आहे असां वटि, y प्लस 2xy। ठीकु आहे ॿारो। ऐं हाणे वरी छा थींदो मल्टीप्लिकेशन में a माइनस b, त a जी वैल्यू x स्क्वायर प्लस 2y स्क्वायर माइनस b,
यानी हाँ ही जेका माइनस पई आहे ही जेकॾहिं बी जी वैल्यू आहे 2xy त पोइ इन सां माइनस जॾहिं ज़रब में अची वेंदी छा थींदो इहो थींदो त माइनस 2xy अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो। हाणे जेकॾहिं तव्हां इनखे रीअरेंज करे लिखो था त पोइ हाणे इहो कीअं थींदो इहो थींदो त एक्स स्क्वायर प्लस 2xy प्लस 2y स्क्वायर ऐं हिते थींदो एक्स स्क्वायर माइनस 2xy प्लस 2y स्क्वायर अहिड़े तरीक़े सां। सही आहे ॿारो। हाणे इहो छा थींदो पोइ इहो थी वेंदो असांजो आंसर। ॿारो हींअर हीउ जेको ॿियो नंबर सम आहे इहो तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो। हाणे सभ खां पहिरियां हिन में छा थींदो त तव्हां हिते ॾिसो न हिते छा लिखियलु आहे त 36 x रेज़्ड 4 z रेज़्ड 4। ठीकु आहे ॿारो। हाणे हिन में बि ॾिसो त हिन खे 9 वंडे पियो ऐं हिन टर्म खे बि 9 वंडे पियो त सभ खां पहिरियां तव्हां छा कंदव त 9 हिन मां कॉमन कढे वेंदो पोइ तव्हां सॼे सम खे उहो हिन तरीक़े सां सॉल्व करे वेंदो जीअं पहिरियों नंबर पार्ट मूं हल कयो आहे न इन तरीक़े सां। त पोइ तव्हां चेक कंदव सभ खां अवल त इहो जेको आहे कंप्लीट स्क्वायर आहे या न आहे। जेकॾहिं न आहे त हुन में अहिड़ो कहिड़ो टर्म जॾहिं जोड़ कंदासीं त पोइ इहो कंप्लीट स्क्वायर थी वेंदो। ठीकु आहे। पोइ तव्हां उहो उन खे एड ऐं सब्ट्रैक्ट करे वेंदो अहिड़े तरीक़े सां इहो सम सॉल्व थी वेंदो। ठीकु आहे ॿारो। ॿारो हींअर हिते असां वटि 3 नंबर पार्ट आहे 4t रेज़्ड 4 प्लस 625। हाणे छा करिणो पवंदो असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा पवंदा। इन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं उहो असां वटि छा आहे इज़ इक्वल टू 4t रेज़्ड 4 प्लस 625 625। ठीकु आहे ॿारो। हाणे छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। हाणे इन जे लाइ असां सभ खां पहिरियां इहो चेक करे वेंदासीं त हीअ जेका एक्सप्रेशन आहे उहा कंप्लीट स्क्वायर आहे या न आहे। त पोइ हाणे असीं छा कयूं असां हिन खे a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर वारे नमूने में लिखण जी कोशिशि कंदासीं त जीअं असांखे ख़बर पवे त हिन में कहिड़ो टर्म खुटल आहे। ठीकु आहे ॿारो। हाणे असां लिखंदासीं इज़ इक्वल टू a स्क्वायर त थींदो त 2t स्क्वायर होल स्क्वायर प्लस 2 फार्मूला वारो a जी वैल्यू छा बीठी उहा थी 2t स्क्वायर। हाणे b जी वैल्यू छा थिए ॾिसो ॿार तवजो ॾियो। हाणे हीअ आई 625 जॾहिं असां हिन खे b स्क्वायर वारे नमूने सां लिखंदासीं यानी उहो कहिड़ो नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब करियां त पोइ 625 मिले उहा आहे 25 यानी b जी वैल्यू छा थी वई 25 त पोइ b स्क्वायर थी वियो 25 जो होल स्क्वायर। ठीकु आहे ॿारो। हाणे ॾिसो असां वटि पहिरियों नंबर जेको टर्म आहे उहो बि हिते गिवन आहे। हीअ आख़िरी जेको टर्म पियो आहे जॾहिं असां 25 खे 25 सां ज़र्ब कंदासीं 625 उहो पियो आहे। बाक़ी विचों टर्म असां वटि न आहे। ठीकु आहे। यानी असां वटि हीउ जेको सम गिवन आहे इहो कंप्लीट स्क्वायर न आहे। हिन खे कंप्लीट स्क्वायर करण जे लाइ असां छा कंदासीं हीउ जेको विचों टर्म आहे इहो असां जोड़े कट करे वेंदासीं। हाणे इन जी वैल्यू छा थी बीहे विचें टर्म जी उहा असां वटि थींदी ॾिसो तवजो ॾियो हीउ थींदो त 2 खां 4 4 5 100 यानी 100t स्क्वायर घणो असां जोड़े कट करे वेंदासीं 100t स्क्वायर अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो। ॿारो त पोइ हाणे असां लिखंदासीं त एड एंड सब्ट्रैक्ट हिकु 100t स्क्वायर अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे असां वटि अॻियों स्टेप छा थींदो अॻियों स्टेप असां वटि थींदो त इज़ इक्वल टू 4t रेज़्ड 4 प्लस 100t स्क्वायर प्लस 625 माइनस 100t स्क्वायर अहिड़े तरीक़े सां। हाणे हीउ जेको टर्म आहे हिते जोड़ थी वियो हिते कट में अची वियो। जेकॾहिं असां हिन खे हिन मां कटींदासीं ॾिसो असांखे हीउ वरी मिली वेंदो उन जे करे हाणे हीअ जेका इक्वेशन आहे उहा बैलेंस रही आहे। इहो मैथ जो उसूल आहे। जेकॾहिं असां का शइ जोड़ कंदासीं त वरी उहा अॻिते असांखे कट करणी पवंदी त जीअं असांजी जेका आहे रिज़ल्ट ते को बि फ़र्क़ु न पवे यानी इहो सम असांजो सही रहे। ठीकु आहे ॿारो। पर हाणे असां छा कंदासीं हीअ जेके पहिरियां 3 टर्म आहिनि असां उन खे a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर वारे नमूने सां लिखंदासीं। ठीकु आहे। त पोइ हाणे इहो कीअं थींदो इहो थींदो इज़ इक्वल टू 4t रेज़्ड 4 थींदो असां वटि 2t स्क्वायर होल स्क्वायर प्लस हाणे 2 आयो फार्मूला वारो a जी वैल्यू 2t स्क्वायर b जी वैल्यू घणी थींदी असां वटि इहा थी वेंदी 25 पोइ हिते असां इहा चेक करे आयासीं हीअ थींदो प्लस 25 जो होल स्क्वायर यानी b जो स्क्वायर अहिड़े नमूने सां। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते छा थींदो माइनस 100t स्क्वायर। ठीकु आहे ॿारो। हाणे असां छा कंदासीं त हीअ जेकी असां वटि 3 टर्म पिया आहिनि इन खे कॉन्ट्रैक्ट करे वेंदासीं
तो पोइ जॾहिं असां इनखे कॉन्ट्रैक्ट कंदासीं त इन जो जवाब छा थींदो? इन जो जवाब थींदो असां वटि इज़ इक्वल टू 2t स्क्वायर प्लस 5 होल स्क्वायर माइनस हाणे अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां त मूंखे 100t स्क्वायर मिले। जी हा, उहो आहे 10t होल स्क्वायर। त पोइ थींदो हिते 10t होल स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां हाणे हीउ तव्हांखे कहिड़े फॉर्मेट में नज़र अचे पियो? हिते ॾिसो स्क्वायर आहे, हिते बि स्क्वायर पियो आहे। हीउ थी वेंदो असां वटि ए, हीउ थी वेंदो असां वटि बी। त पोइ हाणे असां छा कंदासीं? असां लिखंदासीं त ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर इज़ इक्वल टू ए प्लस बी इंटू ए माइनस बी। ठीकु आहे ॿारो? हाणे हिते ॾिसो ए जी वैल्यू छा पई आहे असां वटि? ए जी वैल्यू असां वटि पई आहे 2t स्क्वायर प्लस 25। त पोइ पहिरें जुज़े में असां लिखींदासीं ए जी वैल्यू 2t स्क्वायर प्लस 25। बी जी वैल्यू प्लस बी आहे त पोइ उहा आहे 10t। ठीकु आहे ॿारो? हाणे हीउ जेको असां वटि ॿियो नंबर जुज़ो पियो आहे उन में छा आहे त ए माइनस बी। त ए जी वैल्यू पहिरियां रखी था वञूं, उहा आहे 2t स्क्वायर प्लस 25 माइनस बी, यानी बी जी जेका वैल्यू थी बीहे 10t उन सां माइनस ज़र्ब करे वेंदासीं त पोइ छा थींदो? माइनस 10t। अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो? हाणे इहो असांजो छा थी वियो? इहो असांजो थी वियो एंसर। ठीकु आहे ॿारो? जेकर तव्हां हिनखे रीअरेंज करणु चाहियो त जी हा बिल्कुलु थींदो। त इहो कीअं थींदो? इहो थींदो त इज़ इक्वल टू हाणे हीउ थींदो 2t स्क्वायर प्लस 10t प्लस 25। हीउ थींदो त 2t स्क्वायर माइनस 10t प्लस 25। हाणे इहो छा थी वियो असांजो? हाणे हीउ थी वियो असांजो एंसर। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे हीउ जेको चोथों नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो। हाणे इहो बि हिन ई नमूने सां थींदा। ठीकु आहे ॿारो? हाणे सभ खां पहिरियां तव्हां हिनखे चेक कंदो त इहो कंप्लीट स्क्वायर आहे या न। अगरि न आहे त छो न आहे? हिन में कहिड़ो टर्म जेको आहे उहो एड ऐं सबट्रैक्ट थींदो। उन खां बाद में तव्हां हिन तरीक़े सां हिनखे सिंप्लीफाई करे वेंदो ऐं अॻिते इहो ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर वारे फॉर्मेट में अची वेंदो। पोइ तव्हां हुनजा जुज़ा कढे छॾींदो अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो? ॿारो अहिड़े तरीक़े सां असांजो अॼु जो सबक़ु हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसिताईं अला भाई।